जे ज़िले उहदेदार साहबान, हल्के उहदेदार साहबान ऐं साम्हूं वेठल सीजा मुलाज़िम साथियो, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा साईं, असांजो जेको चार्ट ऑफ डिमांड आहे उन ते काफ़ी दोस्त ॻाल्हाए विया आहिनि ऐं वाज़ करे विया आहिनि कहिड़ा कहिड़ा असांजा मुतालबा। ऐं सिर्फ़ु हीअ रिक्वेस्ट करण जेके साम्हूं सभु दोस्त वेठा आहिनि त अवां सभु गॾिजी मूंसां इहो वचन कयो त असां हिन जॻह ते जेको गॾु थिया आहियूं हीअ असांजी मंज़िल कोन्हे का। असांखे कराची हलणो आहे, असांखे 6 तारीख़ कराची हलणो आहे। बिलावल हाउस ते जेको असांजो धरणो रखियलु आहे उन में असांखे वधि में वधि उन में कमु करणो आहे। तव्हां सभु गॾिजी मूंसां हथ मथे करे इहो वचन कयो त 6 तारीख़ ते असां सभु जा सभु जेतिरियूं बि तंज़ीमूं हिते वेठियूं आहिनि ऐं जेके असांजा ॿिया दोस्त जेके घरनि में वेठा आहिनि उन्हनि खे बि अपील कंदुसि त महिरबानी करे तव्हां कराची जी तयारी कयो। इहे सिंध गवर्नमेंट इहे आसानी सां असांजा मसइला कान हल कंदी, छो त हीउ मुरादली शाह साहिबु वॾो कूड़ो आहे जेको पंहिंजे क़यादत सां कूड़ ॻाल्हाए सघे थो त उहो असां सां केतिरो न कूड़ ॻाल्हाईंदो। असांखे इहे घणा दफ़ा लोली पाप ॾिना विया, इहे कूड़ा नोटिफिकेशन तव्हांजे साम्हूं ईंदा। इहो तव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त इहे कूड़ा नोटिफिकेशन तव्हांजे साम्हूं ईंदा, पर तव्हां सभु जा सभु इहो सम्झो त जेसीं ताईं असांजो सी जो चेयरमैन अनाउंस नथो करे एसी ताईं असांखे कंहिं बि ॿिए जो फ़ैसिलो क़बूल न हूंदो। उहो सी जो चेयरमैन हाजी मोहम्मद अशरफ ख़ासकेली आहे जेको अनक़रीब हिते असां वटि पहुचे पियो। उन खां अलावा असांजा जेके मसइला आहिनि, असां कहिड़ा नवां मसइला खणींदा आहियूं। सिंध गवर्नमेंट कहिड़ो असां चार्ट ऑफ डिमांड जेको ऑलरेडी 3 सूबा ॾेई चुका आहिनि, वफ़ाक़ ॾिए पियो ऐं असां सां माटेली मावण शुरू कंदे सिंध जे मुलाज़िमनि सां उहे सभु जा सभु असांखे अलाउंसमेंट पिया ॾिना वञनि। DRA अलाउंस सॼे मुल्क जे ॿियनि सूबनि खे मिले पियो, वफ़ाक़ खे मिले पियो, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध जे मुलाज़िमनि खे न पियो मिले। एन्युअल फंड जेको असांजी हक़ आहे, जेको असांजो हर महीने ते असांजी सैलरी मां कटियो वञे, उन खां पोइ ग्रुप इंश्योरेंस जेको असांजो पंहिंजो ज़ाती पैसो आहे उहो असांखे वापसि न पियो ॾिनो वञे। उन खां अलावा ॿिया खोड़ सारा असांजा जेके मुतालबात आहिनि, पर असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन वक़्तु जेका घुर करे रहिया आहियूं उहे सिर्फ़ु 4 मुतालबनि जी घुर करे रहिया आहियूं। असां सभु जा सभु इहा तयारी कयूं त असांखे 6 तारीख़ ते हर सूरत में कराची पहुचणो आहे। उन जे लाइ असां पंहिंजो अॼु खां ही वर्क शुरू कयूं। सुभाणे ताईं जेको असांजो ही टोकन हड़ताल आहे उन खां पोइ जीअं असां वापसि वञूं त महिरबानी करे घरनि जे अंदरि केर बि न वेहे। जेकियूं बि तंज़ीमूं हिते वेठियूं आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे तव्हां पंहिंजे तालुके लेवल ते, ज़िले लेवल ते जेकी तव्हांजी पार्टियूं आहिनि तव्हां पंहिंजे दोस्तनि खे कढो, घर घर वर्क कयो। ही तव्हांजो आसानी सां मसइलो कोन थींदो साईं, तव्हांखे माण्हू पहुचाइणा पवंदा। असां सुबुह जेके पंहिंजो एक्शन मां निकिता हुआसीं, हिन वक़्तु घणा माण्हू वेठा आहियो, तव्हां सुबुह